नासिक सुप्रीम कोर्ट जुल्फिकार अली भुट्टो खिलाफ केस ट्रायल के गैर आईनी ऐं गैर कानूनी करार ॾेई छॾियो आहे। चीफ जस्टिस काज़ी फायज़ ईसा जी सरबराही में सुप्रीम कोर्ट जे नओं रुकनी लाजर बेंच जुल्फिकार अली भुट्टो खे फाई खिलाफ रेफरेंस ते पंहिंजे मुतफ़क़ा राय ॿुधाए छॾी आहे। चीफ जस्टिस काज़ी फायज़ ईसा महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे चयो आहे त जुल्फिकार अली भुट्टो खे फेयर ट्रायल न मिलियो, बुनियादी इंसानी हक़नि ते अमल न कयो वियो। चीफ जस्टिस काज़ी फायज़ ईसा अदालती वधीक चयो आहे त रेफरेंस में 5 सवाल उथारिया विया हुआ। जुल्फिकार अली भुट्टो खे फेयर ट्रायल जो मौक़ो न मिलियो, ट्रायल आइन ऐं कानून मूजिब न हो, ग़लतियूं तस्लीम न करण तां पाण खे दुरुस्त नथो करे सघिजे। नाज़रीन, अवां खे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया। सुप्रीम कोर्ट जुल्फिकार अली भुट्टो खिलाफ केस ट्रायल खे गैर आईनी ऐं गैर कानूनी करार ॾेई छॾियो आहे। चीफ जस्टिस काज़ी फायज़ ईसा जी सरबराही में सुप्रीम कोर्ट जे नओं रुकनी लाजर बेंच जुल्फिकार अली भुट्टो खे फाई खिलाफ रेफरेंस ते पंहिंजी मुतफ़क़ा राय ॿुधाए छॾी आहे। चीफ जस्टिस काज़ी फायज़ ईसा महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे चयो आहे त जुल्फिकार अली भुट्टो खे फेयर ट्रायल न मिलियो, बुनियादी इंसानी हक़नि ते अमल न कयो वियो। चीफ जस्टिस काज़ी फायज़ ईसा अदालती वधीक चयो आहे त रेफरेंस में 5 सवाल उथारिया विया हुआ ऐं जुल्फिकार अली भुट्टो खे फेयर ट्रायल जो मौक़ो न मिलियो, ट्रायल आइन ऐं कानून मूजिब न हो, ग़लतियूं तस्लीम न करण ताईं पाण खे दुरुस्त नथो करे सघिजे। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। सुप्रीम कोर्ट जुल्फिकार अली भुट्टो खिलाफ केस ट्रायल खे गैर आईनी ऐं गैर कानूनी करार ॾेई छॾियो आहे। चीफ जस्टिस काज़ी फायज़ ईसा जी सरबराही में सुप्रीम कोर्ट जे नओं रुकनी लाजर बेंच जुल्फिकार अली भुट्टो खे फाई खिलाफ रेफरेंस ते पंहिंजी मुतफ़क़ा राय ॿुधाए छॾी आहे। चीफ जस्टिस काज़ी फायज़ ईसा महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे चयो आहे त जुल्फिकार अली भुट्टो खे फेयर ट्रायल न मिलियो, बुनियादी इंसानी हक़नि ते अमल न कयो वियो। चीफ जस्टिस काज़ी फायज़ ईसा अदालती वधीक चयो आहे त रेफरेंस में 5 सवाल उथारिया विया हुआ। जुल्फिकार अली भुट्टो खे फेयर ट्रायल जो मौक़ो न मिलियो, ट्रायल आइन ऐं कानून मूजिब न हो, ग़लतियूं तस्लीम न करण ताईं पाण खे दुरुस्त नथो करे सघिजे।